अस्सलाम वालेकुम दोस्तों, HTML क्लास 5 में भलीकार। अॼु असां HTML जे बुनियादी कोर्स खे अॻिते वधाईंदे कुझु नयूं शयूं डिस्कस कंदासीं। जीअं त ही बॉडी सेक्शन आहे, अॻु में तव्हांखे ॿुधायो वियो हो त जेको बि असां वेबसाइट जे बॉडी सेक्शन में ॾींदा आहियूं उहो असांजे हिन वाइट एरिया में ईंदो आहे। टाइटल बार त मथे हूंदो आहे। हाणे बॉडी सेक्शन में कुझु वधीक शयूं असां ॾींदासीं। हाणे ही बॉडी आहे, असां हिन में हेडिंग 1 जे थ्रू कुझु लिखूं था। वेलकम टू माय वेबसाइट। इनखे असां सेव करे जीअं हिन जो प्रीव्यू ॾिसूं था त असां वटि हिते नंढड़ो मैसेज वेलकम टू माय वेबसाइट जो अची वियो आहे। हाणे बॉडी जे अंदरि BG कलर यानी बैकग्राउंड कलर ॾिनो वेंदो आहे। असां जेकॾहिं पंहिंजे बॉडी जो बैकग्राउंड कलर चेंज करणु चाहियूं त हिते असां इन बॉडी टैग जे अंदरि BG बैकग्राउंड कलर जी एट्रीब्यूट्स ॾींदा आहियूं। हाणे असां हिनखे वरी रिफ्रेश कंदासीं त तव्हां ॾिसंदव बैकग्राउंड कलर असांजो चेंज थी वेंदो। हुन खां अलावा जेकॾहिं असां बॉडी में बैकग्राउंड में का पिक्चर ॾियणु चाहियूं त असां का पिक्चर असीं बैकग्राउंड में ॾेई सघूं था। फर्ज़ कयो हिन पिक्चर खे असीं आणियूं था। जीअं असां सेव कंदासीं ऐं हिन पंहिंजी वेबसाइट जो प्रीव्यू ॾिसंदासीं त तव्हां ॾिसो पिया त ही पिक्चर वेबसाइट जे बैकग्राउंड में अची वई आहे। हाणे जेको कुझु असां कंटेंट मथां टाइप कंदासीं उहे हुन जे मथां ईंदा वेंदा। उनखे अलावा ही हेडिंग्स जा 6 क़िस्म हूंदा आहिनि। हेडिंग 1 खां वेंदे हेडिंग 6 ताईं असां हिननि जी कॉपी ठाहियूं था। हाणे असां इन हेडिंग्स जा नंबर्स चेंज कंदासीं। H2 H3 H4 H5 H6 अहिड़े नमूने स्टार्टिंग टैग बि H3 H4 H5 H6। माना हेडिंग 1 ते वॾा असांजा अखर ईंदा, हेडिंग 2 ते उन खां नंढा वेंदे, H6 ते असांजा लास्ट में आख़िरी नंढो अखर ईंदो। हाणे जीअं रिफ्रेश कयोसीं तव्हां ॾिसो पिया हेडिंग 1 2 3 4 5 6 जे हिसाब सां मुख़्तलिफ़ 6 क़िस्मनि जूं हेडिंग्स असां वटि मौजूदु आहिनि। उन खां अलावा असां जेकॾहिं पंहिंजे वेबसाइट में को इमेज आणणु चाहियूं यानी को फ़ोटो आणणु चाहियूं त उन जे लाइ असां वटि इमेज जी टैग हूंदी आहे। IMG इमेज SRC माना त सोर्स। ब्राउज़ करे था अचूं त असां पंहिंजी वेबसाइट में फ़ोटो ॾियण जे लाइ तस्वीर का सिलेक्ट कंदासीं ऐं हिनखे टैग खे बंदि कंदासीं। इमेज टैग खुलंदी आहे, बंदि न थींदी आहे। अक्सर जेके HTML में टैग्स हूंदियूं आहिनि उहे पेयर्ड हूंदियूं आहिनि। पेयर माना जोड़ा हूंदा आहिनि। जेका खुलंदी उहा बंदि थींदी। के टैग्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके नॉन पेयर्ड हूंदियूं आहिनि, यानी उहे खुलंदियूं त आहिनि पर बंदि न थींदियूं आहिनि। त इमेज टैग बि उन्हनि मां हिकु आहे। असां हिनखे रिफ्रेश था कयूं त तव्हां ॾिसो पिया ही फ़ोटो इमेज अची चुको आहे। हाणे इन फोटो जी साइज़ ते थोरो गौर कंदासीं।
इन जी विड्थ असां सेट कंदासीं 400 ऐं इन जी हाइट 350 सेट कंदासीं। हाणे असां इनखे रिफ्रेश कंदासीं। जीअं फ्रेश कयोसीं तव्हां ॾिसो पिया त हिन जी विड्थ ऐं हाइट सेट थी वई। हाणे विड्थ खे अञा असीं वधाईंदासीं छो त हीउ जेको लैंडस्केप में फोटो आहे इन लाइ हिन जी विड्थ वधीक हुअणु घुरिजे। तव्हां ॾिसो पिया हाणे तस्वीर नुमाया थी वई आहे। अच्छा, उन खां अलावा कुझु ॿियूं प्रॉपर्टीज़ बि आहिनि। बॉर्डर आहे। बॉर्डर जेकॾहिं असीं ॾियणु चाहियूं फोटूअ में असांजे पिक्चर में ही बॉर्डर मथां अची वियो आहे। हाणे असां जॾहिं हिन में कुझु वरी मवाद लिखंदासीं हीअ असां मवाद लिखियो। हीअ तव्हां ॾिसो पिया हिन साइड ते अची वियो आहे। अच्छा, जेकॾहिं मवाद खे असीं वधायूंसि था कॉपी करे त ही थोड़ी सेटिंग आउट थी वई आहे। असां इनखे इमेज खे हिकु ॿी प्रॉपर्टी ॾींदा आहियूं डायरेक्शन। LTR असां हिन फोटो खे हेठि करे आया आहियूं। हाणे असांजो ही मवाद हेठि थी वियो आहे पर असीं चाहियूं था त फोटोअ जे साॼे पासे खां असांजो कंटेंट असांजो मवाद हितां खां शुरू थिए। पोइ असांखे हिकु ॿी प्रॉपर्टी अलाइन इक्वल टू लेफ्ट करणी पवंदी। अलाइन माना तरफ़ फोटूअ जो खाॿो पासो हुजे ऐं हिन पी पैराग्राफ टैग खे असां ख़तमु कंदासीं। ऐं सेव करे वरी रिफ्रेश कंदासीं त असांजो जेको मवाद आहे उहो असांजे हिन साॼे पासे अची चुको आहे। ही जेको पाण में मिक्स थी विया आहिनि उन जा अॻिते हल आहिनि। उन जा हल अॻिते CSS स्टाइल शीट में मार्जिन्स पैडिंग्स वग़ैरह सेट कंदासीं उहे ऑटोमेटिकली दुरुस्त थी वेंदा। अच्छा, असां बॉर्डर ॾिनो आहे, असां बॉर्डर ख़तमु था करे सघूं। जेकॾहिं बॉर्डर ख़तमु करे ॾिसूं था त पोइ शायदि को फ़र्क़ु पइजी वञे असांजी इमेज ते। हाणे तव्हां ॾिसो था कुझु हिन खां अलॻि थी बीठो आहे पर इहा CSS स्टाइल शीट जे थ्रू अॻिते हली असां इनखे वधीक क्लियर कंदासीं। हाणे जेको बि मवाद असां हेठि पेस्ट कंदा वेंदासीं उहो फोटूअ जे हेठां बिल्कुलु सेटिंग सां ईंदो वेंदो। हीअ तव्हां ॾिसो पिया त हीअ अची चुको आहे।
अहिड़े हिसाब सां ही असांजूं हेडिंग टैग्स आहिनि ऐं बॉडी टैग्स तव्हां ॾिठियूं, उन में इमेज टैग तव्हां ॾिठी ऐं प्लस में उन जो बॉर्डर्स, उन जो अलाइनमेंट, उन जी विड्थ, उन जी हाइट ऐं हिकु ॿी शइ हूंदी आहे अल्ट। अल्ट में को बि असां लफ़्ज़ ॾेई छॾींदा आहियूं। सपोज़ जॾहिं का इंटरनेट सुस्त हुजे या असांजो फ़ोटू कंहिं वजह सां लोड न थिए त उन जी जॻह ते ई अल्टरनेट टेक्स्ट अची वेंदो आहे। जीअं गूगल लिखियो आहे, हाणे मूं फ़ोटूअ जो नालो थोरो रीनेम करे छॾियो आहे। हाणे उन सां छा थींदो, फ़ोटू ज़ाहिर न थींदो पर उन जे हेठां ई जेको अल्टरनेट टेक्स्ट आहे उहो ज़रूरु ज़ाहिर थींदो। हीअ तव्हां ॾिसो पिया, उन मां इहा ख़बर पए थी त असांजो फ़ोटू हिते हो पर अल्टरनेट टेक्स्ट ज़ाहिर थियो आहे, कंहिं वजह सां फ़ोटू ज़ाहिर न थी सघियो आहे। अहिड़े हिसाब सां असां जूं कुझु HTML में पंहिंजे क्लास में कुझु कमांड्स हुयूं, कुझु टैग्स हुयूं।